जय झूलेलाल। तव्हां सभिनी शहरवासियुनि खे ॿुधाईंदे बेहद ख़ुशी थी रही आहे कि अॼु मास्टर रांजन साहिब जी जो 102 जनम उत्सव ॾाढे धूमधाम सां मल्हायो वियो, जिते रायपुर मां ख़ासि महिमान असांजे विच में आया आहिनि। अचो ॿुधूं उन्हनि जी ज़ुबानी। मां धीरज कटारिया रायपुर मां। अॼु कवि मास्टर रांझन जन जे हिन 102 सालाना जन्मोत्सव जे उपलक्ष्य में कवि मास्टर रांझन सिंधु भवन उल्हासनगर में अॼु हाज़िरी भरण जो असां दासनि खे मौक़ो मिलियो आहे। मां धीरज कटारिया ऐं मुंहिंजो सुपुत्र मास्टर सक्षम कटारिया ॾाढो पंहिंजे पाण खे बेहद ॾाढो भाग्यशाली महसूस करे रहिया आहियूं कि हिन पावन भूमिअ ते, हिन पावन धरतीअ ते असांखे हाज़िरी लॻाइण जो मौक़ो मिलियो। तव्हांजो स्वागत आहे उल्हासनगर में। मां तव्हां खां पुछणु चाहींदसि कि हे तव्हांजो नंढड़ो ॿारु घणे साले खां हीअ प्रैक्टिस कंदा आहिनि? दीदी बचपन खां ई माना ब्लड रिलेशन ई हिकिड़ो चइजे, हिकिड़ो ब्लड रिलेशन ऐं ॿियो साईंअ जी कृपा ऐं वॾड़नि जूं आशीर्वाद, उन्हनि जूं आसीसाऊं। बचपन खां ई जॾहिं नंढड़ो 3 सालें जो हुयो, 3 सालें जी अवस्था में ई हिकु दफ़ो मां हिन खे प्रोग्राम ते वठी वियुसि ऐं प्रोग्राम ते ई हिन मुंहिंजो गीत ॿुधाए नाले अलख जे बेड़ो तार मुंहिंजो, जेको साईं कंवरराम साहिब जन जो ॻायल आहे। 3 सालें जी अवस्था में जंहिंमहिल हिन बिना कुझु सेखारे मुंहिंजे साम्हूं जंहिंमहिल ॻाइणु लॻो नाले अलख जे, त हिकिड़ी बेहद ख़ुशी महसूसु पई थिए ऐं हिन जे चहिरे ते बि हिकु अलॻि एक्सप्रेशन हुया गीत ॻाइण जा। त ओॾी महिल ई जीअं चवंदा आहिनि कि पूत के पाँव पलने में दिख जाते हैं, त ओॾी महिल ई सम्झी वियुसि कि हिनखे म्यूज़िक सां, संगीत सां हिनखे प्यारु आहे। त तंहिंमहिल खां वठी करे मां हिनखे प्रोग्राम्स में वठी वञणु लॻुसि ताकी हीअ कुझु ॿुधी पाए, कुझु सिखी पाए। ऐं अॼु संतनि महापुरुषनि जी, तव्हां वॾड़नि जी सभिनी जो आशीर्वाद आहे त अॼु सुर में ॻाए थो पियो। असां मास्टर सक्षम खां पुछंदासीं कि उल्हासनगर में अची हिननि खे कीअं लॻो? ॾाढो बढ़िया लॻियो। जीअं कि हे सिर्फ़ु 7 साले जा आहिनि, मां हिननि खां पुछणु चाहींदमि कि तव्हां मैनेज कीअं कंदा आहियो स्टडीज़ बि ऐं गायकी बि? जीअं कि हिननि जी गायकी तमामु सुहिणी आहे। अॼु असां हिननि खे ॿुधो, सॼी ऑडियंस खे ॾाढो मज़ो अची वियो। स्कूल में मां पढ़ाई कंदो आहियां ऐं घर में अची करे रियाज़ कंदो आहियां पप्पा सां गॾु। हिननि जे पप्पा हिननि खे तमामु सुठो सेखारियो आहे, जेको क़ाबिले तारीफ़ आहे। मां मास्टर सक्षम खां पुछंदसि कि हिननि जे फैमिली में ॿियो केरु केरु आहे? दादा दादी, चाचा चाची, बुआ, पप्पा मम्मी। मास्टर रांजन सिंधु भवन में अची करे तव्हांखे कीअं लॻो? ॾाढो सुठो। तव्हां बि कुझु ॿुधाईंदा? दीदी हिते अचणु त पहिरियों दफ़ो थियो आहे, पर ॾाढो सुंदर, ॾाढो बढ़िया हितों जो एटमॉस्फेयर, हितों जो माहौल ॾिसी करे ऐं कवि मास्टर रांझन जन जे प्रति सॼी प्रेमियुनि में उहो प्यारु ॾिसी करे ॾाढो सुठो महसूसु थियो आहे। ऐं असां त चाहींदासीं कि अहिड़ा मेला, अहिड़ा सिंधियत जा मेला सदाईं लॻंदा रहनि। असांजे कवि दादा मास्टर रांझन जन, उन्हनि जो बि नालो सदाईं आबाद रहे ऐं ॾाढो सुठो महसूसु थिए थो हिते अची करे। ईअं लॻे थो कि बार बार ईंदा रहूं, बार बार ईंदा रहूं। चवंदा आहिनि हिकिड़ा भई वाइब्रेशन्स जेके थींदा आहिनि, उहे वाइब्रेशन्स हिते लॻनि था कि ज़रूरु दादा जन जो कोई प्यारु हिते, उन्हनि जो प्यार जो ॿिज जेको दादा मोहनदास जन हिते पोखियो आहे, उहो हिते असांखे महसूसु थी रहियो आहे। मास्टर सक्षम, तव्हां पहिरों गीत कहिड़ो ॻायो हुयो त गुनगुनाए करे असांखे ॿुधायो? नाले अलख जे बेड़ो तार तुंहिंजो, सदके साईं जे बेड़ो तार मुंहिंजो। निंदर आया माने माणी, निंदर आया माने माणी। आहे आधार तुंहिंजो, आहे आधार तुंहिंजो। नाले अलख जे बेड़ो तार मुंहिंजो।
तमामु सुठो, तमामु बहितरीनु। तव्हांखे ख़बर आहे इहो गीत कंहिंजो आहे? साईं कंवरराम जन जो ई गीत आहे। मां हिकिड़ो मैसेज ॿियो ॾियणु चाहींदुसि सभिनी नगरवासियुनि खे, सभिनी देशवासियुनि खे, सॼी दुनिया जा जेके बि सिंधी भाउर आहिनि। असां पंहिंजे ॿारनि खे जीअं त चवंदा आहिनि भई ॿारु जीअं नंढड़ो ॼाए थो त 5 सालनि ताईं अगरि असां उन्हनि सां सिंधी ॻाल्हाईंदासीं त 5 सालनि खां पोइ उहो ॿारु भले दुनिया जे कंहिं बि कुंड कुर्छ में वञी करे काई बि पढ़ाई करे, काई बि ॿोली ॻाल्हाए, पर सिंधी हमेशह उन सां गॾु स्थिर रहंदी। त असां पंहिंजे ॿारनि खे वध खां वधीक जेतिरो थी सघे असां घर में बि सिंधी ॻाल्हायूं, ॿारनि खे सिंधी सेखारियूं, सिंधी जेको कल्चर आहे उहो असां ॿारनि खे ॿुधायूं त असांजा ॿार जीअं संस्कारी थियनि, सिंधी ॿोलीअ खे कॾहिं बि न भुलाइनि, पंहिंजी सिंधियत खे हमेशह असां आबाद रखंदासीं। जीअं त अॼु असां हिन दास खे बि फ़ख़ुरु थींदो आहे कि मुंहिंजो जेको सुपुत्र आहे इहो बि सिंधीअ में ॻाल्हाईंदो आहे सभिनी सां। सभु सिंधी ॻाल्हायो ऐं पंहिंजी ॿोलीअ खे की न भुलायो। जय झूलेलाल। आख़िर में मां हिननि खे रिक्वेस्ट कंदमि हिकु कलाम ॿई गॾिजी करे ॻायो। हो मुंहिंजी ॿेड़ी अथई विच सीर ते, मुंहिंजी ॿेड़ी अथई विच सीर ते, पलो पायां थी मां जिंद पीर ते, पलो पायां थी मां जिंद पीर ते, हो बासियूं बासियां थी मां जिंद पीर ते, बासियूं बासियां थी मां जिंद पीर ते। जय झूलेलाल।